जय झूलेलाल। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। मां महेश हिंगोरानी। ग्लोबल सिंधी जंक्शन पारां असां हिकिड़ी मुहिम शुरू कई आहे जंहिंमें सुपर सीनियर सिटीज़न्स जा असां इंटरव्यू वठंदा आहियूं। त हुन ई सीरीज़ में अॼु थर्ड सीरीज़ आहे। हुन में असां आया आहियूं मिस्टर हीरानंद शाहनी जेको सुपर सीनियर सिटीज़न आहिनि ऐं हुननि जे घर प्रीत विहार में असां आया आहियूं। हुननि जी डॉटर इन लॉ आहे उषा शाहनी असां सां गॾु आहिनि। श्री राजीव चंदीरामानी जी असांजा प्रेसिडेंट ग्लोबल सिंधी जंक्शन जा ऐं हुननि जी वाइफ मिसिस मंजू चंदीरामानी। त तव्हां सभिनी जो स्वागत आहे। मां रिक्वेस्ट थो कयां मिस्टर राजीव चंदीरामानी जी खे त हिननि खे मिस्टर हीरानंद शाहनी जी खे ऑनर कनि पाखर सां। आयो लाल सभई चओ झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हां सभिनी जो वरी स्वागत आहे। असां प्रीत विहार में आहियूं मिस्टर हीरानंद शाहनी जे रेजिडेंस में। त अॼु जो इंटरव्यू मां रिक्वेस्ट थो कयां उषा दीदी खे, मिसिस उषा शाहनी, त मिस्टर शाहनी जो इंटरव्यू वठनि ऐं असांखे उन्हनि जे बारे में कुझु ॿुधाइनि। जय झूलेलाल। करे ॾेखार कुझु अहिड़ो कि दुनिया करणु चाहे तो जहिड़ो। जी हाँ दर्शकों, मां उषा शाहनी अॼु ग्लोबल सिंधी जंक्शन जी जेका इहा मुहिम शुरू थी आहे जंहिंमें हू सीनियर सिटीज़न्स जो इंट्रोडक्शन था वठनि, हुननि जे बारे में जेके हुननि जी जीवनी आहे, जीअं हुननि कीअं बिताई आहे, हू तव्हां ताईं था पहुचाइनि। हुन में ई अॼु मां तव्हांजो इंट्रोडक्शन कराइण लाइ आई आहियां मिस्टर हीरानंद शाहनी, जंहिंजो नालो ई हीरो आहे। हीरा हू असांजा डायमंड्स आहिनि। त अचो हुननि खां ई था पुछूं हुननि जी कहानी, हुननि जी ज़बानी। हुननि जो नालो हीरानंद शाहनी, जीअं मां तव्हांखे पहले ई ॿुधायो, हुननि जो जनम 15 नवंबर 1935 1935 में थियो ऐं हू प्लैनिंग कमीशन मां एज अ सेक्शन ऑफिसर रिटायर थिया। ऐं ॾाढो हुननि खे होम्योपैथिक जो ॾाढो शौक़ु आहे ऐं पंहिंजे टाइम में त ॾाढो ई घुमंदा फिरंदा हुआ ऐं पंहिंजी ॾाढी असांखे घर में बि सभिनीनि खे कहाणियूं ॿुधाईंदा हुआ। त अॼु अचो सभु मिली करे असां हुननि जी कहाणियूं तव्हां ताईं था पहुचायूं। डैडी, तव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो। डैडी, तव्हां कीअं हिते पार्टीशन खां पोइ हिते आया, पंहिंजे बारे में कुझु ॿुधायो असांखे। पंहिंजे बाद आयासीं सिंध मां, आयासीं सिधो रेलगाॾीअ में, ट्रेन में। उते कराचीअ में झगड़ा थी पिया त असां ट्रेन में आयासीं। त ट्रेन में अची करे मारवाड़ में लथासीं। ट्रेन मारवाड़ में आई। मारवाड़ में मारवाड़ी बहुत आदर सत्कार किया, सब कुछ कपड़े दिए, कंबल दिए, सब कुछ ॾिना। पोइ असां चुरुक में शिफ्ट कयोसीं। चुरुक में पंहिंजो कमाइणो हो त पैसा करण लाइ कुझु कमु करणो पियो। त फादर साहब ऐं पंहिंजा दोस्त उन जा कुझु ऑरेंजिस वठी करे विकिणंदा कंदा थोरो कमु हलंदो रहियो। जब हलंदो रहियो त फादर साहब खे ट्रांसफर बीडियो खुलियो त उन्हनि जी नौकिरी, उनखे रजिस्टर करायो, उनखे नौकिरी मिली। त करनाल डेयरी फार्म में असां उते शिफ्ट कयोसीं। फादर उते वठी विया असां। तॾहिं मां 12 साल जो हुउसि। 12 साल उते करनाल में मैं उते पढ़ाई शुरू की। ऐं फादर साहब जी जेका नौकिरी शुरू खां ई फार्म में हूंदी हुई। करनाल में बि डेयरी एग्रीकल्चर फार्म हो, हाणे बि आहे। त सिंध में बि सकरंद टोकरी, उते बि एग्रीकल्चर फार्म में नौकिरी। उन्हनि सॼी उमिरि उते ई नौकिरी कई। उते पढ़ाई कई। मां 53 में मां नौकिरी पास करे असां उनखे बाबा खे मिली वई नौकिरी दिल्लीअ में एग्रीकल्चर मिनिस्ट्री में। उते असां हिते आयासीं दिल्लीअ में। दिल्ली में आयासीं। मां इम्तिहान ॾेई करे असां पढ़ाई पूरी करे दिल्ली में आयासीं। दिल्ली में 53 में आयासीं। त पोइ 53 में मैट्रिक रिज़ल्ट आयो। रिज़ल्ट ईंदा हुआ त अची पवंदो। राति जो 12 बजे 1-12 वारा घुमंदा। रिज़ल्ट अची वियो 50 यूनिवर्सिटी जो रिज़ल्ट अची वियो 50 यूनिवर्सिटी रिज़ल्ट। ॾिठा अंधेरे में रोशनी में त क्या पास कयो। त
तो 53 में थियो। पोइ 55 में मुंहिंजी नौकिरी लॻी वई सरकारी नौकिरी प्लेनिंग कमीशन में उतां खां थियो। उतां थी वियो पोइ 55 नौकिरी थी वई। पोइ 60 में मुंहिंजी शादी थी। 60 में शादी थी। मुंहिंजे दोस्त जी जान पहचान हुई, वो घर में पाणी घुरायो। मुंहिंजी संगनी उते आई, ॾिठो उते पोइ वरी मां मज़ाक मां चयो मुंहिंजी तसड़ी थी कान्हे। मां उहो साम्हूं स्टैंड हूंदो हो घर में, बस स्टैंड में आया, देवनगर में रहंदा हुआ। त उनखे ॾिसी करे पोइ वरी मां गेट ते बीह रहियसि, ॾिठो उनखे चङी तरह। पोइ उन्हनि खे जवाबु ॾिनो भई असांखे मंज़ूरु आहे। त पोइ शादी थी। 60 में शादी थी। संगनी तमामु सुठी मिली वई ज़िंदगी में। साथ ॾाढो सुठो थियो। हर मुश्किल में आसानी में सभु साथ हूंदो हो। सुठी संगनी, तमामु सुठी तमामु हद। उन बस ये हाल है। जो 8 में पहिरियों ॿारु पैदा थियो, दीपक नालो रखियोसीं। त उनखे दीपक पैदा थियो। डैडी, अॼु जी जनरेशन ऐं पहले वारे ॿारनि में तव्हांखे छा डिफरेंस थो लॻे? हाँ, ॾाढो फ़र्क़ु आहे। ज़मीन आसमान फ़र्क़ु आहे। जनरेशन टू जनरेशन बहुत, हमारी जनरेशन बहुत ही संस्कार में थी, बहुत होते। हर बात जाते थे, पाँव छूते थे, वो करते थे, सब कुछ। मामा आते थे, बैग बैठे, उठाओ इसको, वो उठा, डरते थे हम सबसे। माँ बाप से भी जब माँ पी सामने डिजंदा हुआसीं ॾाढा। तो ॾाढा डर जाता। अहिड़ी ॻाल्हि कान्हे। तो जनरेशन में फ़र्क़ु आहे। हाणे जनरेशन में पंहिंजो डिसीजन पंहिंजो पाण ई डिसीजन आहे। तॾहिं डिसीजन पंहिंजो कोन हूंदो। पंहिंजो डिसीजन जो माउ पीउ जो डिसीजन हो उहो ई असांजो डिसीजन आहे। हाणे ॿार जो डिसीजन आहे, उहो ई फ़र्क़ु आहे। हाणे वरी ॿी जनरेशन उहो त उन खां वधीक होशियारु आहे, तमामु होशियारु आहे, वधीक होशियारु आहे। तो वधीक जाने ठीक है, होता है, चलता है। मुझे इहो आहे भाई कम से कम हाणे फ़र्क़ु जेको जनरेशन आहे पंहिंजे मर्ज़ीअ सां घर में भी सिंधी नथा ॻाल्हाइनि। सिंधी ॻाल्हाइणु खपे घर में। सिंधी ठीकु आहे, कहिड़े पब्लिक स्कूल में पढ़ो, किथे पढ़ो, काई ॻाल्हि कान्हे, किथे कान्हे। लेकिन घर में सिंधी पंहिंजी ॿोली कुछ तो निशानी रहे न, कुछ निशानी न रहे। सिंधी घर में भी हिंदी था ॻाल्हाइनि, छो हिंदी ॻाल्हाइनि, कम सिंधी था ॻाल्हायो। कुछ तो निशानी रखो, कुछ तो निशानी हुजे न। काई निशानी नथा छॾियो। पहिरीं त सभु निशानियूं हुयूं, हाणे त ॿोली हुई, किताब हुआ, सभु कुझु हुआ, हर चीज़ हुई, सिंधियुनि में हुई। हाणे त उहा ई ॻाल्हि कान्हे। इहा ई वेनिती आहे भई घर में जेके परिवार आहिनि, सभु जेके बि आहिनि, पंहिंजे घर में सिंधी ॿोली ॻाल्हाइनि, बसि सुठो, ॿियो कुझु न। पढ़नि जिते मर्ज़ पढ़नि, हिंदी ॻाल्हाइनि, इंग्लिश ॻाल्हाइनि, अच्छी बात आहे, प्रोग्रेस थियणु खपे। लेकिन घर में त सिंधी ॻाल्हाइणु खपे। इहो मुंहिंजो संदेश आहे सभिनी खे, सिंधी भाउरनि खे, भेनरुनि खे, सभिनी खे संदेश आहे त सिंधी घर में सिंधी ॻाल्हायो, सिंधी मस्त अलाए तो कुछ तो लैंग्वेज में सिंधीअ जो नालो रहे, कुछ तो रहे न, कुछ नथो रहे। उहो बि बिल्कुलु गाइब कंदो त पोइ मुश्किल थी वेंदो तमामु। अहिड़ी तरह संदेश आहे, तमामु सुठो आहे, हुअणु खपे। डैडी, तव्हां पंहिंजो पूरो ॾींहुं कीअं स्पेंड कंदा आहियो? सॼा रिटायरमेंट के बाद तो रिटायरमेंट तक तो बिज़ी हूंदा हुआसीं असां पंहिंजे कम में, परिवार में, गृहस्थी जी पालना करणु, ॿार पढ़णु करणु, उन में बिज़ी रहियासीं। हाणे रिटायर थिया आहियूं। ॿियो शौक़ु मुंहिंजो होम्योपैथी जो मुंहिंजो शौक़ु आहे। बुक्स, होम्योपैथी की बुक्स पढ़ते रहता हूँ, वो पढ़ंदो रहता हूँ। बुक्स में नॉलेज है, थोड़े बहुत जो नॉलेज होती है गेन करता हूँ। ये मेरा शौक़ु आहे मुंहिंजो, ॿियो कुझु कोन्हे, शौक़ु आहे। शौक़ में नॉलेज मिलंदा। होम्योपैथी पढ़णु, गुरु नानक साहिब मुंहिंजो ॾाढो विश्वास हो।
मुंहिंजी वाइफ बीमार पई, ॾाढी पकड़ूं हलंदी, अर्थराइसिस ज़बरदस्त थी वियो, ज़बरदस्त। पासे में सरदार रहंदा, सरदार चयो भाई साहब ऐसे करो, बहन जी को ले जाओ वहाँ पर गुरुद्वारा बंगला साहब में, ठीक हो जाएगी। कपड़े वहीं नहाएगी, गोदियाँ बनी हुई हैं, वहाँ जाओ, नहा के कपड़े वहाँ छोड़ दो, दूसरे कपड़े ले आओ, वो पहन के मत्था टेक के आप आ जाओ, ठीक हो जाएगी। वाकई गए थे बंगला साहब में, कपड़े चेंज किए, मत्था टेका। कुछ अब मैं कहा अब कैसे हो, ठीक होगा, क्या हुआ? मुश्किल पकड़ पकड़ के ले वठी आयासीं त कुदरती मुंहिंजी डॉक्टर, मुंहिंजी भेण डॉक्टर खे सुञाणंदी, उन खे ॻाल्हि कई त मुंहिंजी भाॼाई बीमार आहे, हली सघे नथी, कॾहिं कॾहिं त ओकड़ो पाए हलंदी आहे, एॾी तकलीफ़, चए मूं वटि मोकिलिजां, ॾिसंदासीं। उन्हनि दवाऊं अहिड़ी ॾिनियूं, थियूं ऑर्डिनरी दवायूं, लेकिन कुदरत हुनजी गुरूअ जी असरु एतिरो कयो, खड़ी थी वई, हलंदी रही, एंड ताईं हलंदी रही। अहिड़ी कृपा आहे गुरू साहब में, मुंहिंजो ॾाढो विश्वास तमामु घणो आहे, गुरू नानक में घणो विश्वास आहे ॾाढो, ॿियो कुझु कोन्हे। हर वक़्तु मां गुरू नानक जय वाहिगुरु 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 वाहिगुरु, जेको काॾे वेंदो आहे कंदो वाहिगुरु नानक सां। वॾी ॻाल्हि आहे, बहुत वॾी आहे, बंगला साहब में बहुत शक्ति है। हिकु ॾींहुं ॻाल्हि आहे, मुंहिंजे पुट जे वॾे जी पहिरीं नौकरी न लॻे इंटरव्यू, मां ऑफिस पर मुंहिंजे दफ़्तर भरिसां हो, मां बंगला साहब वियुसि, उते वेठुसि, टाइम ख़बर भाई 12 बजे इंटरव्यू अथसि, मां 1.5 कलाक वेठुसि, मां ॾेढ थी सघे थो, ऐं नौकरी मिली वई, उनखे नौकरी मिली। त हाणे मुंहिंजो विश्वास आहे गुरू नानक में घणो ॾाढो विश्वास आहे, तमामु घणो विश्वास आहे। बसि इहा ई ज़िंदगी, हाणे उनजी ओट आहे। बसि हाणे तकलीफ़ थी पई, बाज़ार मां ॾाकणनि मां किरी पियुसि, त अॼु चोट लॻी आहे, त स्लिप डिस्क थी वई, हलण में डिफिकल्टी आहे तमामु। हा हा, ॿियो सभु हा, ॿियो कृपा आहे, प्रभु जी कृपा आहे, गुरू नानक जी कृपा आहे, 100 दिमाग़ आहे, सभु कुझु आहे, मेमोरी आहे, सभु कुझु आहे, हर चीज़ आहे। त उनखे मां वेनिती कंदो आहियां, ॾींहं राति मां उन सुबुह शाम यादि कंदो रहंदो आहियां, प्रभु खे यादि कंदो आहियां। हा, शुक्राना डैडी साईं जा, है ना? फैमिली सुठी आहे, ॾाढी सुठी आहे, तमामु आहे, ॿार शादी कया आहिनि, सभु जॻह सुखी आहिनि, सभु सुठी आहे, मूंखे कोई दुख कोन्हे, मूंखे सभु ख़्यालु रखंदा आहिनि, सभु ख़्यालु रखंदा आहिनि, मुंहिंजा सभु ॿार मुंहिंजा ख़्यालु रखंदा आहिनि, काई मूंखे तकलीफ़ न ॾींदा आहिनि, काई बि दुख सुख हुजे अॻे थींदा आहिनि। ॾाढी सुठी जनरेशन आहे मुंहिंजी ॾाढो प्यारु कंदा आहिनि, तमामु हद खां ॿाहिरि। मां उन्हनि जो ॾाढो भाईंदो आहियां, ॾाढो शुकुरु कंदो आहियां मन में, त भाई वाकई अहिड़ी औलाद सभिनी खे मिलणु खपे, सुठी मिलणु खपे। बाक़ी हर वक़्तु प्रभु जो नालो कयो, हाणे पछाड़िया ॾींहं आहिनि, जिते प्रभु जी कृपा रहे, सुठी रहे। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे इहा बि ॿुधायां कि डैडी सुखमनी जो पाठ ॾाढो सुठो कंदा आहिनि, ऐं डैडी वटि 4 फ़ोन आहिनि, डैडी हुन में ऑनलाइन शॉपिंग कंदा आहिनि, मिंत्रा मां सामान घुराईंदा आहिनि, ऐं पंहिंजी मेडिसिन होम्योपैथिक जी बि हुतां घुराईंदा आहिनि, ऐं शेयर्स जो कमु बि कंदा आहिनि। जेका ऑनलाइन शॉपिंग करणी हूंदी मज़े सां कंदा आहिनि। उन्हनि खे सभु ऑपरेट करणु ईंदो आहे, सभु बिल्कुलु अॼुकल्ह जी जेका टेक्नोलॉजी आहे सभु सुञाणनि। सो ॾाढो असांखे सुठो लॻंदो आहे। बिल्कुलु असांखे बर्थडे ते गिफ्ट बि घुराए ॾींदा आहिनि। डैडी, तव्हां अॼुकल्ह जी जनरेशन खे छा मैसेज था ॾियणु चाहियो? घर में सिंधी ॻाल्हायो, ॿियो त कुझु न आहे, असांखे हर पंहिंजो इंडिपेंडेंट आहे, हर को आहे, घर में सिंधी ॻाल्हायो, मुंहिंजो बसि इहो आहे, बसि मैसेज इहो आहे। कॾहिं बि हिंदी न ॻाल्हायो, घर में हिंदी न ॻाल्हायो। हा, हिंदी त ॿार पाण ई ॿाहिरि सिखंदा आहिनि, पंहिंजे सिखंदा आहिनि, घर में हिंदी छा आहे, घर में सिंधी सेखारियो। इहो मैसेज आहे, कृपा आहे, ताकी सिंधियत बची रहे, बचे थी रहे, कुझु त बचे न, बचे ई नथो कुझु न। ॿोली घर में था ॻाल्हायूं न, कम से कम बंगाली आहिनि, मराठी आहिनि, घर में
ॻाल्हाईंदा आहिनि, पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। सिंधियुनि खे एॾो छो आहे। ॿियो मुंहिंजी वेनिती आहे की बसि घर में सिंधी ॻाल्हाइनि, सभु कम का नालो निशान रहे, एंड ताईं रहे, आख़िर तक बस। जी हाँ, त जीअं तव्हां ॾिठो अॼु असां शाहनी साहब सां ॻाल्हायो, जेके मुंहिंजा फादर इन लॉ आहिनि, ऐं कीअं सुठे नमूने हुननि जी पंहिंजी सॼी लाइफ एक्सप्लेन कई ऐं असांखे ब्लेसिंग्स ॾिनऊं, असांखे पंहिंजो मैसेज कन्वे कयऊं। डैडी, तव्हां कुझु ॿियो कुझु ॿुधाइण था चाहियो? कुछ भी ॿी का पंहिंजी लाइफ जी कुछ भी इंटरेस्टिंग ॻाल्हि, कुछ भी? लाइफ में एक जोक दिखा देता हूँ और कुछ नहीं। तो अपने जवान में थे तो पिक्चर मुझे अभी भी इम्प्रेस कर रही है, शर्मा टावर की। वो मेरे वो जो राजेश खन्ना गाता है ना, वो मेरे सपनों की रानी बहुत अच्छा इम्प्रेस किया था मुझे, बहुत अच्छा लगा था, बहुत सीन बहुत अच्छा था। तो मूंखे ॾाढो वणियो, तमामु ॾाढो वणियो। अञा ताईं उहो मूंखे सीन यादि आहे, मेरे सपनों की रानी तो कब आएगी। डैडी खे ही गानो ॾाढो वणंदो आहे, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। तॾहिं ज़माने में सख़्ती बि ॾाढी हूंदी हुई घर में। असांजे माउ पीउ त ॾाढो लेडीज़ में घणो हूंदो हुओ ज़माने में, सख़्तु ॾाढी हूंदी हुयूं। हमेशह असांजी ज़ाल चाहे मॉडर्न हुई फिर बि मथो ढकींदी हुई, तमामु मथो ढकींदी हमेशह ई। ऐं ईअं न हम जा रहे नहीं, असां वञिणो आहे, असां वञूं, हाँ वञूं, ऐसे होता था, वञूं। आजकल नहीं है, अच्छा हम जा रहे हैं, आजकल वो नहीं। वो बहुत अच्छा था, तमारा सख्त बहुत होते थे। बॉस जो हमारी मदर वगैरह होती थी उस ज़माने में, जो भी मदर देते थे ऑल राउंड सब सख्त हुआ करते थे, बहुत सख्त हुआ करते थे, बहुत ही। डैडी, ॿियो को इंसिडेंट लाइफ जो ॿुधाइण था चाहियो, शेयर करण था चाहियो? कुछ यादगार हुजे, कुछ याद हुजेव पहले जो, कुछ सुठो इंटरेस्टिंग जेको तव्हां सां गुज़रियो हुजे, कुछ सुठो इंसिडेंट? नहीं, ऐसी कोई बात नहीं, सब यादें अच्छी हैं, ऐसी बात नहीं है। जो यादें थी अच्छी थी, सब सुठो वक़्तु गुज़रियो। खाइण पीअण में ॾाढो सुठो हूंदो हो, खाधो ॾाढो सुठो हूंदो हो, शुद्ध हूंदो हो। हिकु में फादर त डाडा ने तो डाडा रथ आया, देसी घी खाईंदा हुआसीं असां, देसी खाई बिल्कुलु देसी घी। खाधो ॾाढो सुठो, तमामु सुठो खाधो, हर का शइ। हफ़्ते में 3 भेरा नॉन वेज, 3 भेरा बाक़ी हो। त आर्तवारु ॾींहुं त मीट ठहंदो ई ठहंदो। त तमामु उहो ज़मानो सुठो। हाणे त बाबा मज़ाक आयो, बाबा रथ निकितो आहे, मां डाडा आयो आहे पहिरियों, डाडा आयो वठो। त पीउ असांजो फादर साहब छुपाए खणी ईंदा हुआ, कोई ॾिसी न वठे, भई डाडा था खाइनि, छा थियो आहे हिननि खे। सिंधी ॾाढो, सभु सिंध हुई ॾाढी, सिंधी सभु सिंधी आहे। सिंधी ॾाढो मेलजोल हूंदो हो, ॾाढो मेलजोल हूंदो हो, हद खां ॿाहिरि। फंक्शन ये वो सब बहुत अच्छे होते थे। तो छुपा के लाते थे, 1 किलो लिया, 2 डब्बे होते थे, तो 1 लाया, छुपा के लाते, कोई देख ना ले। ज़माने मज़ा का था, बहुत अच्छा था। खाना पीना सुठो, तमामु सुठो खाइण पीअण, बहुत अच्छा। कुछ नहीं, ये चीज़ें जो उल्टी पुट पुटांग कुछ नहीं था। डैडी, तव्हांजो खाधो पीतो छा सुठो लॻंदो अथव? छा खाईंदा आहियो? छा वणंदो अथव? वो तो रात जो चांवर खाईंदा हुआसीं, गर्मी जो हूंदो त ॾींहं जो फुल्को खाईंदा हुआसीं। 3 भेरा नॉन वेज ठहंदो, हफ़्ते में 3 भेरा ठहंदो। हाँ, ऐं खाधो ॾाढो सुठो हूंदो, खाधे में बहुत बीट। आजकल कुछ नहीं, वो खाना बहुत अच्छा है, बहुत अच्छा खाना, बहुत अच्छा।
और कुछ टेक्नोलॉजी थी नहीं उस टाइम पर, टेक्नोलॉजी नहीं थी, कोई फ़ोन नहीं थे, कोई रेडियो नहीं था, रेडियो कोई ट्रांजिस्टर आता था, हम 10 आदमी खड़े हो जाते थे वह कैसे रहा। तो बहुत अच्छा ज़माना था, मिलन बहुत था आपस में, फिजिकल मिलन बहुत था, फिजिकल प्यार सिक्का ॾाढी हुई। बहुत प्यार था आपस में उस टाइम पर, बहुत ही प्यार था, मिलन था। सब लेडीज आपस में मिलती होती करते थे, सब याद है मुझे, याद है अच्छी तरह से, ज़माना बहुत अच्छा था। डैडी हिकु संत आहिनि, संत हिरदाराम साहिब, हुननि जी का ॻाल्हि ॿुधायो जेका तव्हांजी लाइफ सां जुड़ियल हुजे। संत हिरदाराम साहब वो तो हाँ हाँ हमारे वाइफ के वो गुरु थे, वो आते थे, तो आते थे, हम जाते थे काफ़ी। उसके बाद बात बताता हूँ, बहुत अच्छी बात है। एक बार संत जी गए थे, तो संत विया डैडी सिंधीअ में ॿुधंदासीं, सिंधीअ में। असां मां मुंहिंजी वाइफ ऐं ॿार, वो नंढा नंढा ॿार संत सां मिलण वियासीं, कार में वियासीं, कार हलाए पियो जो जान पहचान जो माण्हू हो कोई बालानी। छा थियो कुदरती कार रस्तो पियो ठहे रहियो, कार ॾुकिजी वई, हिकु पयो खॾ में, हिकु पयो खॾ में घुमे पियो ऐं बाक़ी 3 पिया ॿाहिरि। संतनि खे यादि कयो, मुंहिंजी वाइफ यादि कयो उनखे, प्रभु साईं यादि दया करो, आस्ते या चई कयो, आस्ते आस्ते तव्हां निकिरो कमु निकिरी वियासीं असां। त उनजी कृपा आहे ॾाढी। हिकु भेरे वियासीं त कमल चांद ॿार वठी वियासीं सभई, ॿार वठी वियासीं कमल चांद खे, कमल खे ॾिठईं, ॼाओ ॼाओ त हथ में गोदीअ में चए बाप आयो, कमरे में रोशनी थी वई, कमरे में रोशनी थी अचे, चई शहंशाह आहे, हवाई जहाज़नि में घुमंदो, ॼण नंढो ॿार हो, हवाई जहाज़नि में घुमंदो, वॾो माण्हू थींदो। त संत वेठा, त असांजी वाइफ उदास थी वई, भई हिन वॾे ॿार में कोई चयईं कोन, चए मां तूं घबराए कोन, हे बि ऑफिसर थींदे, दरवेश आहे, सुठे समाज जो आहे, दरवेश आहे, तमामु अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। इहा टी तुंहिंजी धीअ आहे न, इहा बि सेवादारिणी आहे, भॻियाणी आहे, सेवा वो ॻाल्हाईंदा ईअं आहे तमामु संत जा। ऐं अॻिते संतनि जा वेंदा न, कोई लेडीज खे चवंदा, कोई मुंहिंजे भरिसां न अचे, परियां कयो, हा मुंहिंजे कोई पेर वेर सोण त थी, वाक़ई कमल जो अॼुकल्ह जहाज़नि में घुमंदो आहे, हर जॻह हूंदा वेंदो आहे, ॻाल्हि सची नहीं थी, हुनजी बि सची नहीं थी, सभु सची कृपा रही, परिवार सुठो आहे मुंहिंजो, ॾाढो सुखी आहे, सुठी आहे, सभु सुखी थी वियो आहे, तमामु सुठी आहे, तमामु सभु की महिर करे, सभिनी ते बदातार महिर करे, गुरु नानक साहिब कृपा सचे पातशाह दया करे, दातार सभिनी खे दया करे, गुरु नानक सभिनी खे सुमते ॾे, सभिनी खे सुमते ॾे। अॼुकल्ह सुमते घटि आहे, सुमते ॾियणु खपे, हिक ॿिए जी रखनि, सुठो सुठो आहे, बसि इहा ई कृपा आहे, मुंहिंजो संदेश आहे प्रभु खे, मुंहिंजे मानो, गुरु नानक खे मानो, सुखमनी पढ़ो, सुखमनी सुख अमृत नाम, भगजना के मन बस राम। सुखमनी में बहुत ताकत है, एक ही वही पढ़ो, बहुत है, बहुत मिल जाता है, हमें बहुत मिला है, ऐसे बात नहीं है, बहुत मिला है। सुखमनी पढ़ो, बहुत अच्छा बात है, इधर उधर नहीं जाने को जरूरत नहीं। गुरु नानक को मानो, वो आए थे हमारे सिंध में, आए थे वो उस टाइम पर, भक्त मानते थे बस सुखी रहे, पर सिंधी वधे, सिंधियुनि वधे, सिंध जो नालो थिए, सुठो थिए, उन्हनि खे वधाइनि, सभु सिंधी वधनि, सभु नालो थिए सुठो, सभु पंहिंजे परिवार में सुख सुमती बि थिए, ॿारनि खे जनरेशन में सुमती अचे, अॼुकल्ह सुमती घटि आहे, सुमती अचणु खपे, सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे।
जी बस इहा ई मुंहिंजी महिरबानी मिस्टर शाहनी, महिरबानी डैडी, तव्हां एॾा सुठा वीचार असांखे ॿुधाया, एॾी ब्लेसिंग्स ॾिनव ऐं मैं घणी घणी शुक्रगुज़ार आहियां ग्लोबल सिंधी जंक्शन जी, जो अहिड़ी सुहिणी मुहिम खणी निकिता आहिनि, जो असांजा जेके सुपर सीनियर सिटीज़न्स आहिनि हुननि जी कीअं ॻाल्हियूं, हुननि जा कीअं वीचार, हुननि जी कीअं ब्लेसिंग्स असां सभिनीनि तक पहुचाए रहिया आहिनि। जय झूलेलाल। आयो लाल सभई चओ झूलेलाल। थैंक यू सो मच। झूलेलाल। झूलेलाल। बेड़ा ही पार। सभई सिंधी सभिनीनि वटि मर्सिडीज़ कार।